भिक्षा मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भिक्षा में सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मा पारां भिक्षा खे जल्द सिटी सर्वे करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दरगाह भिक्षा जे क़ाइम मक़ाम सजादा नशीन सरवर खावर हुसैन शाह लतीफ़ी, सैयद ग़ुलाम रज़ा शाह लतीफ़ी, सैयद अदीब अल हसन शाह लतीफ़ी, सैयद एहसन अब्बास शाह लतीफ़ी, सैयद रज़ा रिज़वी, सैयद यासिर शाह, सैयद हसनैन शाह ऐं ॿियनि सां कराची में मुलाक़ात दौरान रेवेन्यू जे सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा चयो आहे त भिक्षा में जल्द सिटी सर्वे जो कमु शुरू थींदो, जंहिं जा फंड डिप्टी कमिश्नर मटियारी जे अकाउंट में मुनक़द थी चुका आहिनि। असांजी कोशिश आहे त भिक्षा खे तरक़ी मिले। भिक्षा जी नगरी अज़ीम बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी करे पूरे मुल्क समेत दुनिया में हिकु अलॻि मक़ाम रखे थो। असां इन जे शहर जी तरक़ी लाइ हर मुमकिन कोशिश करे रहिया आहियूं। इन मौक़े ते भिक्षा जे सादात बिरादरी जे मोज़िज़नि पारां सूबाई वज़ीर जो शुक्रियो अदा कयो ऐं हिननि भिक्षा जे वधीक मसइलनि बाबति आगाह कयो, जंहिं ते सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मा भिक्षा शहर जा समूरा बुनियादी मसइला हल करण जो यकीन ॾियारियो। हिन सिलसिले में सैयद अदीब अल हसन शाह लतीफ़ी ॿुधायो त असांजी कोशिश आहे त शहर जा समूरा बुनियादी मसइला हल कया वञनि, अवाम खे रिलीफ मिले, जंहिं ते मखदूम महबूब ज़मा भरपूर तावन जो यकीन ॾियारियो आहे। इंशाअल्लाह भिक्षा जा समूरा बुनियादी मसइला हल करे अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।